फिल्मुनि जो समाज ते वॾो असरु पवंदो आहे। इहो ई सबबु आहे त केतिरियूं ई फिल्मूं रिलीज़ थियण खां अॻु ई तकरारनि जो शिकार बणिजी वेंदियूं आहिनि। फिल्मी दुनिया में बॉलीवुड जो मक़ाम पंहिंजो आहे, पर कुझु अरसे खां बॉलीवुड में हिक ॿिए पुठियां मुस्लमाननि खे नाकारी ज़ाहिर कंदड़ फिल्मुनि जी भरमार थी वई आहे। मोदी जे इक़्तिदार में अचण खां हेल ताईं 37 मुस्लमान मुख़ालिफ़ फिल्मूं रिलीज़ थी चुकियूं आहिनि। सभ खां तकरारी ऐं मुस्लमान मुख़ालिफ़ फिल्मुनि में कश्मीर फाइल्स, केरला स्टोरी ऐं लिपस्टिक अंडर माय बुरका शामिल आहिनि। हलंदड़ साल हेल ताईं 6 मुस्लमान मुख़ालिफ़ फिल्मूं रिलीज़ थी चुकियूं आहिनि, जिन में गोधरा, मिशन मजनू ऐं 72 हूरें शामिल आहिनि। 2024 जी चूंडुनि खां अॻु 20 मुस्लमान मुख़ालिफ़ फिल्मूं रिलीज़ थियण जो बि इम्कान आहे, जॾहिं त 2014 खां अॻु बॉलीवुड में मुस्लमान मुख़ालिफ़ फिल्मुनि जो अंगु रुॻो 17 हो। अक्सर फिल्मुनि में मुस्लमाननि खे गुंडो, दहशतगर्द या कंहिं माफ़िया जो हिसो ॾेखारियो वेंदो आहे, जॾहिं त नंढे खंड जी मुस्लमान तारीख़ ते ठहंदड़ फिल्मुनि में बि मुस्लमाननि खे नाकारी किरदारनि तौर ई पेश कयो वञे थो। अहिड़े ई हवाले सां पानीपत, पद्मावत ऐं टीपू समेत केतिरनि ई फिल्मुनि में मुस्लमाननि खे हक़ीक़तुनि जे उबतड़ नाकारी ॾेखारियो वियो आहे, जॾहिं त फिल्म टीपू में हिक खिल जोगी ऐं अहमकानी दावा कई वई आहे त शहर मैसूर 40 लख हिंदुनि खे जिबरी तौर मज़हब मटाइण ते मजबूर कयो, जॾहिं त फिल्म में इहा बि दावा कई वई आहे त टीपू सुल्तान 8000 मंदिर तबाह कया। वरी इन जे उबतड़ आदि पुरुष, रामायण ऐं बाहुबली जहिड़ी अफ़सानवी फिल्मुनि में हिंदुनि खे हीरो तौर पेश कयो वेंदो आहे। मोदी जी खुशामद कंदे बॉलीवुड मोदी फिल्म बि ठाहे छॾी, जॾहिं त फिल्म गोधरा में गुजरात ॾुफेड़नि जो मलबो बि मुस्लमाननि ते ई केरायो वियो। इन हवाले सां अनूप राघव जो चवणु हो त बॉलीवुड ऐं मोदी सरकार विच में गॾियल मफ़ादनि जो रिश्तो आहे। सियासी फ़ाइदनि लाइ मोदी सरकार केतिरनि ई मुस्लमान मुख़ालिफ़ फिल्मुनि ते टैक्स जी छूट बि ॾींदी आहे। इकोनॉमिक्स जी रिपोर्ट मूजिबि कश्मीर फाइल्स ऐं केरला स्टोरी खे टैक्स जी छूट ऐं बीजेपी तरफ़ां सियासी सरपरस्ती बि हासिल हुई। अनूप राघव वधीक चयो त 2019 ईस्वी जी चूंडुनि खां अॻु बि बीजेपी बॉलीवुड खे मुस्लमान मुख़ालिफ़ बणाए सियासी फ़ाइदनि लाइ इस्तेमालु कयो हो।